कोट ब्यूरो चीफ कुर्बान चन्ना कंबर लॻ ॻोठ ठोड़े ऐं बाज़ार जिते पीपल्स पार्टी जी हुक्मरानी रही है। हिते अॻूणो यूसी चेयरमैन मुजीबुर रहमान तुनियो लखें रुपया हड़प करे वियो, पर कंहिं हिकु ॻोठ जे नाले ते नेकर बि न ठहिरायो, न ई को तरक़ियाती कमु करायो। ॻोठ में बरसाति पवण सबबि गंदो पाणी पइजी वियो आहे। ॻोठाणनि जूं दाहूं एहतजाज दौरान ॻोठाणनि जो चवणु हो त कोरोना खां वधीक ही ज़हरीलो ऐं गंदो पाणी आहे, जेको असांजे मासूम ॿारनि जी सिहत लाइ तमामु नुक़सानकार आहे। उतां जे माण्हुनि जो चवणु हो त घटियुनि में गंदो पाणी बीहण जे करे बीमारियुनि में इज़ाफ़ो थो थिए ऐं रस्ता बंदि हुअण जे करे असांखे तमामु मुश्किलातुनि जो सामनो करणो थो पए। ठोड़े ऐं बाज़ार जे ॻोठ वारनि जो चवणु हो त चूंडियल नुमाइंदनि ऐं अॻूणी यूसी चेयरमैन पीपी जे काउंसिलर टके जो कमु न करायो आहे। महिरबानी करे ईंदड़ इलेक्शन में असांजो ॻोठ न अचनि। अगरि अहिड़ो ऐलान पीपी जे नुमाइंदनि लाइ हर ॻोठ ज़हर जंग ऐं पाड़े में मोहल्ले में कयो वियो, यकीन कयो तब्दीली इंशाअल्लाह ज़रूरु ईंदी।